अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। पढ़ो पिया सूरत क़मर। हाणे 32 नंबर आयत ते पहुता आहियूं। फ़हल मिन मुद्दकिर वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। हाणे अचे थो कज़्ज़बत क़ौम लूत बिन नुज़र। हिन खां अॻु में जेके क़िसा अची विया, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि आई, आद ऐं समूद जी ॻाल्हि आई। हाणे लूत अलैहिस्सलाम जी ॻाल्हि अचे थी। ऐं के अर्ज़ु कयोसीं त लफ़्ज़ आहिनि जेके आयतूं आहिनि जेके वरी वरी अचनि थियूं। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर आहे मसलन, या ॿिया कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर। अहिड़े क़िस्म सां ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके वरी वरी अचनि थियूं। त इन सिलसिले में अर्ज़ु कयोसीं त हिन खां अॻु में सूरत शोरा आहे, उन में जे क़िसा आहिनि। पंहिंजो सूरत शोरा आहे, हिन में सूरत शोरा मखी, उन में बार बार अचनि थियूं जेके आयतूं त इन फ़ी ज़ालिक लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन। हिन ऐं उन खां इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम। हे 8 या 9 दफ़ा वरी वरी इहे आयतूं अचनि थियूं। ऐं वरी जॾहिं किसो कंहिंजो शुरू थो थिए त इज़नादा पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे पहिरीं, पोइ हज़रत इब्राहिम जो ज़िक्र आहे, पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, हुन खां पोइ आद ऐं हूद अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, हुन खां पोइ समूद ऐं सालेह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। पर हर दफ़े अलाह सुब्हानहु व तआला चए थो पंहिंजो छा इन रब मसलन इब्राहिम जो ज़िक्र करे थो। वतलु अलैहिम नबा इब्राहिम इज़ क़ाल लिअबीहि व क़ौमी मा तअबुदून क़ालू नअबुदु वग़ैरह। त पोइ वरी चए थो त मूंखे मञो ऐं मूंखे इन फ़ी ज़ालिक छा अहिड़ी क़िस्म जूं मसलन हीअ हिते सवलो थींदी ॻाल्हि। नूह अलैहिस्सलाम इज़ क़ाल लहुम अख़ूहुम नूहुन अला तत्तक़ून। छा ला नथा अलाह खां ॾिजो। इन्नी लकुम रसूलुन अमीन। हाणे सभई चवंदा असीं तव्हां वटि रसूल आहियूं, फलाणे क़िस्म जा रसूल आहियूं। हिते अमीन आहे, ॿिए हंधि फत्तक़ुल्लाह व अतीऊन। अलाह खां ॾिजो ऐं मुंहिंजी इताअत करियो। वमा असअलुकुम अलैहि मिन अज्रिन इन अज्रिय इल्ला अला रब्बिल आलमीन फत्तक़ुल्लाह व अतीऊन। त इहे बार बार इहे आयतूं 4, 5, 6, 8 आयतूं आहिनि, बल्कि जेके 8 दफ़ा वरी वरी अचनि थियूं। त पोइ हिन सूरत मंझि ॼण नूह अलैहिस्सलाम जे बारे में, वरी आदिल हूद अलैहिस्सलाम जे बारे में, समूद ऐं सालेह अलैहिस्सलाम जे बारे में, ऐं पंहिंजो वरी लूत अलैहिस्सलाम ऐं हुनजे क़ौम जे बारे में, ऐं शुएब अलैहिस्सलाम ऐं हुनजे बारे में, वरी आख़िर में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी थिए पंहिंजो। त उनजे मुतलिक़ बि आहे त वइन्नहू लतंज़ीलु मिन रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़िरीन बिलिसान अरबिय्यिन मुबीन व इन्नहू लफ़ी ज़ुबुरिल अव्वलीन वग़ैरह। मतिलबु त हिन नमूने सां हीअ बार बार आयत का रिपीट थी थिए। ऐं हिन खां अॻु में हुन खां पोइ सूरत नजम खां, सूरत क़मर खां अॻु में सूरत नजम आहे, नजम खां अॻु में तूर आहे। हुन में अचे थो लफ़्ज़ जेको फ़वैलुन यौमइज़ लिल मुकज़्ज़िबीन। हीअ 14 नंबर 11 नंबर आयत आहे सूरत तूर जी। ऐं इन ई क़िस्म जूं आयतूं वरी सूरत मुरसलात में आहिनि जेके पंहिंजो उहे 10 दफ़ा उते अचे थी। फ़वैलुन लिल मुकज़्ज़िबीन सूरत अरफ़ात मुरसलात आहे, मुरफ़ात। हिन मंझि अचे थो वैलुन यौमइज़ लिल मुकज़्ज़िबीन।
हीअ जेको आहे 10 दफ़ा हिते ऐं हिकिड़ो दफ़ो तूर में। त चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं वरी हिन खां पोइ जेका सूरत ईंदी रहमान, उन मंझि 31 दफ़ा फबे अई आला ऐं रबिकुमा तो कज़बान आहे। त हीअ रिपीटिशन जेका आहे मतिलबु इसार जे लाइ ऐं तवजो छिकाइण जे लाइ ऐं अहमियत उन ॻाल्हि जी करण जे लाइ। ऐं इहा साॻी रिपीटिशन आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम जी, उन में मसालो पैदा करणु न खपे। त 114 दफ़ा आहे क़ुर शरीफ़ में, ऐं पंहिंजी सूरत तौबा में बिस्मिल्लाह रहमान रहीम न आहे। त सूरत नवल में वरी 2 दफ़ा मथे बि आहे ऐं वरी विच में इनहू मिन सुलैमान इनहू इनहू बिस्मिल्लाह रहमान रहीम इनहू उते अचे थी सूरत नवल में 2 दफ़ा। त हाणे इन नमूने सां पंहिंजो हीउ सॼो किसो थिए थो रिपीटिशन जो। त छो रिपीटिशन जेका असां अहम आहे। हाणे अचूं था असां 32 आयत खां पढ़ूं था। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كذبت قوم لوط بالنذر लूत जी क़ौम बि जेके इंज़ार जूं ॻाल्हियूं हुयूं, जेके वार्निंग्स हुयूं, उन्हनि खे कूड़ो कयो। इन्ना अरसलना अलैहिम हासिबा, पथरनि वारो मींहुं, पथरनि जो हासिब मोकिलियोसीं हुन ते अज़ाब जेको आहे हासिबनि जो, पथरनि जो मींहुं। इन्ना अरसलना अलैहिम हासिबन इल्ला आल लूत, सवाइ लूत जे फैमिली जे। लूत जी फैमिली में बि जेका हुनजी लूत जी घरवारी आहे, उन जो एक्सेप्शन में एक्सेप्शन। त उन जूं 2 न्याणियूं आहिनि, धीअरियूं आहिनि, उहे ईमान वारियूं आहिनि, उहे साणसि गॾु निकितियूं ऐं घरवारी बि निकिती, पर वरी उन पोइते निहारियो त पोइ उनखे बि अज़ाब रसियो। त इन लिहाज़ खां हज़रत लूत जी घरवारी ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी हिकिड़ी घरवारी, इहे ॿई जेके आहिनि से ईमान खां निकितियूं। मतिलबु त छो जो हुननि जो तवजो पंहिंजे क़ौम सां हो, यानी ॿी ख़यानत कोन हुई, पर यानी रसूल जेको हुयो उन नबी उन ज़माने जो, उन सां होल हार्टेडली कोन हुयूं ऐं पंहिंजे क़ौम सां बि हुननि जो वास्तो हुयो। क़ौम जेका हुनजी नूह अलैहिस्सलाम जी घरवारी ऐं लूत अलैहिस्सलाम जी घरवारी। लूत अलैहिस्सलाम जिते शादी कई सदोम ऐं गुमोर में, हालांकि हू हुयो पंहिंजो उर खां आयो हुयो, हज़रत इब्राहिम जो भाइटियो हुयो ऐं हुनजी माइटियाणी कोन हुई। कज़्ज़बत क़ौम लूत बिन्नुज़ुर इन्ना अरसलना अलैहिम हासिबन इल्ला आल लूत नज्जयनाहुम बिसहरिन। सहर जे वक़्तु, सुबुह जे वक़्तु, सुबुह जो को आहे सो अज़ाब जो वक़्तु आहे, निजात जो वक़्तु आहे। भई अलैहिस बिस्सुबह क़रीब बयानु फरमायो। ऐं अंग्रेज़ी जे शाइर बि चयो त when spring comes when winter comes can spring be far behind। त हाणे इहो आहे त जॾहिं ॾुखियाई जो वक़्तु आहे त सुखियाई बि ईंदी, ऐं पर जेकॾहिं सुखियाई जो वक़्तु आहे त अज़ाब अची सघे थो, जेको अलैहिस बिस्सुबह बि क़रीब। ऐं पंहिंजो डॉन जेका फजर जेको आहे, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी आया सूरत आहे, ऐं पंहिंजो आख़िर सूरतुनि वञा त मतिलबु त फजर जेका असां सुठी आहे छभागनि जे लाइ, ऐं उन सलामुन हीअ हता मतलाइल फजर सूरत अंज़लना फी लैलतुल क़द्र में। त पर हिते सहर आहे, सहर माना सहर बि डॉन जो वक़्तु, जंहिं वक़्तु असीं रोज़ो रखूं था उन खां अॻु में, या उहो वक़्तु जेको सहर जो आहे, जंहिं महिल माण्हू तहजुद वग़ैरह पढ़नि था। त हिन जी निजात हुई नज्जयनाहुम बिसहरिन, पर हिननि जी निजात हुई जो हीअ निकिता हज़रत लूत अलैहिस्सलाम ऐं संदसि न्याणियूं, ऐं पोइ ते जेका क़ौम छॾियाऊं उन ते अज़ाब आयो। त हिकिड़नि ते अज़ाब, ॿियनि ते निजात। नियामतुम मिन इंदिना, इहा नेमत हुई हिननि ते, यानी मोमिननि ते, लूत अलैहिस्सलाम ते, संदसि न्याणियुनि ते, पर हुननि जे लाइ अज़ाब जेके पोइ ते रहिया सदोम ऐं गुमोर जा माण्हू। नियामतुम मिन इंदिना कज़ालिक नजज़ी मन शकर, जेको शुकुरु करे थो, शुकुरु करण वारनि जे लाइ ईअं अलाह ताला जज़ा ॾिए थो। कज़ालिक नजज़ी मन शकर, अहिड़े नमूने सां असीं जज़ा ॾियूं था
कज़ालिक नजज़ी मन शकर, जेको शुकुर करे थो उनखे असीं दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम शुकुर करण वारा आहिनि नबी, ऐं हीअ बि जेको लूत अलैहिस्सलाम ॼाणियो उहे शुकुर करण वारा, अलाह ताला शुकुर करण वारनि खे निजात ॾींदो। वलक़द अंज़रहुम बतशतना, बेशक असां लूत अलैहिस्सलाम ॾेॼारियो उन्हनि खे असांजे पकड़ खां, बतशतना असांजी बतश, बतशक जब्बारीन, त बतिश पकड़ जेका सख़्तु आहे, जेका जंहिंमें अज़ाब आहे मतिलबु त वलक़द अंज़रहुम, यानी हज़रत लूत अलैहिस्सलाम उन्हनि खे इंज़ार कयो, उन्हनि खे ॾेॼारियो, उन्हनि खे वार्निंग ॾिनी, बतशतना असांजी बतश फतमारौ बिन्नुज़ुर, पोइ झगड़ो कयऊं, यानी हुनखे कोन मञाऊं, उन में मुजादिलो कयऊं, उन मंझि फतमारौ बिन्नुज़ुर, उन ॾेॼारींदड़नि सां झगड़ो कयूं। वलक़द रावदू अन दैफ़िही, रावदू माना सेक्शुअली दे वांटेड टू गेट क्लोज़र टू देम, त राणण लॻसि साईं, माना उनखे पाण ॾांहुं मुतवजो करणु लॻा, मतिलबु त सेक्शुअली स्पीकिंग। वलक़द रावदू अन दैफ़िही, दैफ़ हुनजा महिमान हुआ, फ़रिश्ता हुआ, उन्हनि खे वधीक मतिलबु त ताक़त वारा हुआ, पर अहिड़े क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं बाइबल जी किताब मंझि बनी जेको बिनयामीन जो औलाद मंझां कंहिं इलाइक़े मंझि, मतिलबु त इहो उन्हनि मंझि ॿियनि पोइ क़ौमुनि में बि रही आहे ॻाल्हि, ऐं पंहिंजो लूत अलैहिस्सलाम जो ज़मानो अॻियां आहे, ऐं इन जो ॿिया पोइ किसा ऐं पोइ बि ईंदे थींदा रहिया आहिनि, पोइ अलाह ताला उन्हनि माण्हुनि ते इन जो अज़ाब मोकिलींदो। वन दैफ़ी फतमसना आयुनहुम, पोइ असां उन्हनि जे अखियुनि खे मेसारियो, अखियुनि खे यानी अंधो कयो, सम्झो ॾिसी कोन सघिया उन्हनि खे, जो वक़्तु हमिलो कयऊं ऐं भायाऊं त ख़ूबसूरत जवान आहिनि, फ़रिश्ता आहिनि। फतमसना तौरात में इहो उन्हनि जे अखियुनि ते मेसारण जी ॻाल्हि आहे। फतमसना आयुनहुम फज़ूक़ू अज़ाबी वन्नुज़ुर, पोइ हुनखे चयो वियो त चखो मज़ो असांजे अज़ाब जो ऐं असांजे वार्निंग जो मज़ो, यानी हुनजो जेको चखो मज़ो, भले पोइ हुन ते अज़ाब आयो। वलक़द सब्बहुम बुकरतन, ऐं करकियो उन्हनि ते सुबुह जो सवेरे, बुकरतन बुकरा माना सुबुह जो, सब्बहुम सब्बह सुबुह, सब्बह माना थियण बि, कंहिं ॻाल्हि का सुबुह ॾींहुं थिए थो इन माना में। वलक़द सब्बहुम बुकरतन अज़ाबुन मुस्तक़िर, अज़ाब जेको आहे सो टकंदड़ छा लिखियो आहे साईं, मुस्तक़िर, यानी जेको मौजूदु हुजे हर वक़्तु क़रार वारो। फज़ूक़ू अज़ाबी वन्नुज़ुर, ॿ दफ़ा हिन में फ़ज़ूक़ू अज़ाबी वन्नुज़ुर, फज़ूक़ू अज़ाबी वन्नुज़ुर ॿ दफ़ा रिपीट थियो, मतिलबु चखो मज़ो, वरी बि चखो, इहो अज़ाब जेको आहे सो हमेशह रहण वारो आहे तव्हांजे लाइ। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर, इहो 5 दफ़ो आहे हिते, वलक़द यस्सरनल क़ुरआन, बेशक असां सवलो कयो आहे क़ुर खे तव्हांजे यादि करण जे लाइ, सम्झण जे लाइ, हिफ़्ज़ करण जे लाइ ऐं नसीहत वठण जे लाइ, सम्झण लाइ। फ़हल मिन मुद्दकिर, पोइ आहे को जेको उन मां नसीहत वठे, ज़िक्र वठे, उन मां फ़ाइदो वठे। फ़हल मिन मुद्दकिर, उन खां पोइ हाणे ज़िक्र अचे थो फ़िरौन जो, संदसि क़ौम जो। वलक़द जाअ फ़िरऔन अन्नुज़ुर, बेशक आल फ़िरौन जी जेका पूरी क़ौम हुई, यानी कॉप्टी जेके हुया, हाणे हींअर बि कॉप्टी जेके आहिनि से मुस्लमाननि ते वॾो ज़ुल्म, हालांकि मुस्लमान उन सां सुठो हलनि था, पर हींअर जेको सीसी वेठो आहे कॉप्टियुनि जे आकड़ ते, ऐं इहे हुनजे ख़िलाफ़ु हुआ जेको मूसी जंहिंखे मारे छॾियऊं, सम्झो त पोइ इहो हींअर बि जेको आहे सो इहो कॉप्टी जेके आहिनि क्रिश्चन आहिनि हालांकि, पर पोइ क्रिश्चन बि इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, जिन मैक्रोनी आहे, अहिड़े नमूने सां हिन जो हिकिड़ो मथो हिकिड़ो ख़राबु आहे।
وَلَقَدْ جَاءَ آلَ فِرْعَوْنَ النُّذُرُ كَذَّبُوا بِآيَاتِنَا كُلِّهَا सभिनी जेको असांजे आयतुनि खे कूड़ो कयो فَأَخَذْنَاهُمْ पोइ पकड़ियो असां हुननि खे أَخَذَ عَزِيزٍ مُقْتَدِرٍ असां वरी सघ ताक़त वारी अज़ीज़ माना ताक़त वारो सघ वारो इज़त वारो मुक़्तदिर क़ुदरत वारो मुक़्तदिर वरी क़ादिर आहे क़दीर मुक़्तदिर अज़ीज़िन मुक़्तदिर अलाह ताला पंहिंजी वरी ताक़त सां हुनखे पकड़ कई फ़िरौन खे कुल فكذبوا بآياتنا كلها فأخذناهم أخذ عزيز مقتدر أكفاركم خير من أولئكم छा तव्हांजा काफ़र यानी कुरैश मके वारनि जा जेके काफ़र अबू जहल अबू लहब वलीद बिन मुग़ैरा की फलाना 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 इहे 70 जेके पोइ बदर में मारबा इन जे मुतलिक़ अलाह ताला चए थो त इहे तव्हांजा जेके काफ़र आहिनि से हुननि जेके गुज़री वियल काफ़र जेके नूह जे ज़माने में काफ़र हुआ या लूत जे ज़माने में इस्लाम या हूद जे ज़माने में या सालिह अलैहिस्सलाम जे ज़माने में छा उन्हनि खां भला आहिनि इहे यानी ओड़ा ई आहिनि या उन्हनि खां बुछड़ा आहिनि वधीक भला त कोन्हनि यानी कहिड़ी चङाई आहे हुननि में उहे बि काफ़र हुआ उन्हनि ते अज़ाब आयो ऐं हिननि ते बि अज़ाब ईंदो जेकॾहिं ईमान न आणींदा पर अल्हम्दुलिल्लाह मतिलबु त मके ऐं ताइफ़ ते अज़ाब कोन आयो रब पाक अज़ाब न मोकिलियो इन करे जो पोइ उन्हनि जे औलाद या उन्हनि पाण मज़ो जेके बाक़ी बचा त से मुस्लमान थिया ऐं अॼु ॾींहं ताईं अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहिनि ऐं पंहिंजो इस्लाम जेको आहे पर पोइ हाणे कंहिं वक़्तु ईमान थोरो आहे कंहिं वक़्तु घणो आहे हींअर ईमान जेको आहे सो घटि आहे छो जो हज बज सभु बंदि करे छॾिया अथऊं अकुफ़ारुकुम ख़ैरुम मिन उलाइकुम उलाइकुम माना उन्हनि खां उहे जेके गुज़री विया जिन जो ज़िक्र थियो हिन सूरत में जिन जो ज़िक्र शुरा में आयो जिन जो ज़िक्र सूरत हूद में आहे जिन जो सूरत आराफ़ में आहे त हीउ ज़िक्र इन्हनि क़ौमुनि जो अचे थो बार बार अम लकुम बरातुन फि ज़ुबुर छा तव्हीं यानी मके वारा जेके आहियो से इन खां बरी आहियो इहो तव्हां ते न लॻंदो जेकॾहिं तव्हां ईमान न आणींदो त तव्हां ते बि इहो उसूल लॻंदो तव्हांखे बि हलाक कयो वेंदो इहो ज़ुबुर ज़ुबुर माना ज़बूर माना किताब जेके सहीफ़ा आहिनि जेके अलाह ताला जा अहकामात हिन खां अॻु में थी चुका यानी हज़रत इब्राहिम ते जेके सहीफ़ा आया उहे बि ज़ुबुर हुआ हज़रत दाऊद जो ज़बूर आहे ऐं पंहिंजो ॿिया जेके बि नूह अलैहिस्सलाम ते जेके सहीफ़ा आया हूंदा उहे बि ज़बूर आहे जेके लिखतूं अॻे हुयूं ऐं जेका हींअर हीअ लिखत आहे यानी हीअ क़ुर शरीफ़ इहो बि इन माना में ज़बर आहे जो लिखियलु मतिलबु का शइ आहे त हिनखे चइबो ज़बूर त अम लकुम बरातुन फि ज़ुबुर त तव्हां ते अलाह ताला जी लिखत जेका आहे सा उन खां तव्हीं बरी आहियो उहा तव्हां ते इतलाक़ नथी करे उहा तव्हां ते नथी लॻे इहा न आहे तव्हां ते बि लॻंदी जेकॾहिं ईमान न आणींदो कुफ़ुर कंदो त तव्हांखे बि ताइफ़ ऐं मके खे बि हलाक कयो वेंदो पर अलाह ताला इन सूरत यूनुस में उन ॾांहुं इशारो कयो आहे त जीअं यूनुस जे क़ौम खे असां बचायोसीं अहिड़े नमूने सां हुन ते अज़ाब मोकिले रोकियोसीं तीअं ताइफ़ ऐं मके ते जेको आहे सो असां अज़ाब रोकियो इहा ॻाल्हि जेका ताइफ़ मुंहिंजे नैनवा मुंहिंजा आयल जेको रसूल पाक सलाह खे अची पंहिंजो अंगूर ॾिए बाग़ में उन जे सां जेका गुफ़्तगू थी उन जे करे ताइफ़ ऐं मके ते अज़ाब न आयो इहा ॻाल्हि ईअं सम्झिजे أم خير من أولئكم لكم براءة في الزبر أم يقولون نحن جميع منتصر छाई चवनि था मके ताइफ़ वारा त छा असीं बसि हिक ॿिए जो बदिलो वठंदड़ आहियूं हिक ॿिए जी मददगार कंदासूं अलाह खां खटी वेंदासूं हलिया अलाह खे मग़लूब करे छॾींदासूं छा ईअं था चवनि अम यक़ूलून नहनु जमीउन मुंतसिर हिक ॿिए ते मदद कंदासूं बदिलो वठंदासूं अलाह खां सयुहज़मुल जमउ वयुवल्लूनल दुबुर हाणे हीउ लफ़्ज़ आहे जेको बदर जी जंग में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयुहज़मुल जमउ बिझो भॼायो वेंदो इहो लश्कर जेको अचे थो बदर जी जंग में कुरैश जो 1000 माण्हू आया
रसूल पाक सां बार बार हीअ आयत पढ़ी अथई। हाणे हीअ हालत अॻ में लथी हुई, पर उहा पढ़ी ऐं पोइ उते बार बार थिए बदर वारे मैदान में सयुहज़मुल जम व युवल्लून दुबर। पोइ अलाह ताला उनखे हलाक कंदो जेके आया आहिनि लश्कर गॾिजी ऐं पंहिंजो पुठि ॾेई भॼंदा, जेके बाक़ी बचंदा भॼंदा पुठि ॾेई। सयुहज़मुल जम व युवल्लून दुबर। इन ते वाइदो थियलु आहे वक़्त जो, उन्हनि ते कहिड़े वक़्तु अज़ाब ईंदो। बदर खां अॻु में मतिलबु त हिननि खे वक़्तु ॾिनो वियो, बदर जी जंग में जेको आहे सो उन्हनि जो लेखो चुकतू कयो वियो, सभई जेके काफ़र हुआ अथनि सभिनी खे हलाक कयो वियो हुते। बाक़ी घणा माण्हू पोइ ॿियनि टियुनि जॻहियुनि में जेके मरणा हूंदासीं मरी वेंदा काफ़र जी हैसियत सां, बाक़ी सभु मुस्लमान थींदा। बल साअतु मौइदुहुम व साअतु अदहा व अमर। या ख़ौफ़नाक दहशतनाक इहो साअत आयो आहे, व अमर ऐं सख़्तु कड़ो आहे। बल साअतु मौइदुहुम व साअतु अदहा व अमर। इन्नल मुजरिमीन फी दलालिम व सुअर। हाणे बेशक इन्नल मुजरिमीन, हाणे हिते मुजरिमनि जो ज़िक्र आहे, हिते काफ़र हुननि खे कोन थो चए, हुनखे मुजरिम थो चए। ऐं पंहिंजो सूरत अॻिते बि जेको ईंदियूं ॿियनि में मुजरिमीन जी हैसियत सां, ऐं मुजरिमीन जे ख़िलाफ़ु जेके मुतक़ीन आहिनि उन में आख़िरी ॿ आयतूं जेके आहिनि हिन सूरत जूं मुतक़ीन मुजरिमीन इन्नल मुजरिमीन इन्नल मुतक़ीन। इन्नल मुजरिमीन फी दलालिम व सुअर। बेशक मुजरिम जेके आहिनि ॾोहारी जेके आहिनि इन काफ़र माना इहा आहे त काफ़र जेके मुजरिम ऐं कुफ़र कनि था माना लिकाइनि था हक़ खे, या कुफ़र जी माना इहा आहे उनखां इनकार था कनि, लिकाइनि था। ऐं मुजरिमान जुर्म कनि था, ॾोह कनि था, ज़ुल्म कनि था, हठ कनि था, वॾाई कनि था, जुर्म कनि था। जुर्म ऐं कुफ़र में इहो फ़र्क़ु आहे। इनल मुजरिमीन फी दलालिम व सुअर। बेशक गुमराही में आहिनि मुजरिमान ऐं पंहिंजो सौर में आहिनि, दोज़ख में आहिनि, बाह सईर जेको आहे, ऐं पंहिंजो गर्मी में शिदत में। हीअं बि जेके काफ़र आहिनि, जेके मैक्रोनी जहिड़ा, जेके ट्रम्प जहिड़ा, जेके ज़ालिम, जेके बुश ऐं ब्लेयर जहिड़ा धरती ते धरती ऐं आसमान खे तपाए ॾिनो अथऊं। मुस्लमान मोमिननि खे जिते किथे, ग़ैर मुस्लमाननि खे वेठा मारीनि था जिते किथे। इन्नल मुजरिमीन फी दलालिम व सुअर यौम युसहबून फिन्नार। जंहिं वक़्तु साहिब गिलण जी माना में जंहिं ॾींहुं गिलिया वेंदा, यौम युसहबून फिन्नार, दोज़ख जी बाहि में जॾहिं गिलबो उनखे, अला वुजूहिहिम, पंहिंजे ॿूथनि भर उनखे गिलबो। वज़ूक़ू मस सक़र, चयो वेंदो उनखे त चखो पंहिंजे चाठ अज़ाब जी, मस सक़र, सक़र जी, सक़र दोज़ख जी बाहि जी, अज़ाब जी चाठ चखो। मस चटियो चटणु चइबो आहे चखण खे, चखणु माना चखो, ज़ोक़ ज़ाइक़ो चखो। वज़ूक़ू मस सक़र इन्ना कुल्ल शैइन ख़लक़नाहु बिक़दरिन। सभु शइ असां मक़दूर जे हिसाब सां ठाही आहे, मतिलबु सभु कंहिंजी ख़बर आहे असांखे केतिरी ठाही आहे, केतिरे अज़ाब बि ऐं सवाब बि नियामतूं बि जेके आहिनि से असां ठाहियूं आहिनि, हुनजी सभिनी जी ख़बर आहे असांखे पूरे अंदाज़ सां। इन्ना कुल्ल शैइन ख़लक़नाहु बिक़दरिन वमा अमरुना इल्ला वाहिदतुन कलमहिन बिलबसर। ऐं असांजो अमर जेको आहे, असांजो हुकुम जेको आहे सो इल्ला वाहिदतुन कलमहिल बिलबसर, जीअं अखि छिंभ कजे बसि अहिड़ी ईअं आहे। जीअं मतिलबु हुकुम थिए त बसि उहो थी वेंदो, जेका अज़ाब अचिणो हूंदो अची वेंदो, बसि ओचितो यकदमि फटाफट, को देरि कोन थींदी। वमा अमरुना इल्ला वाहिदतुन, हिकु ॼणो अखर सां लिखियो आहे वाहिदतुन कलमहिन, ईअं जहिड़ो ॼणो लम्हो हुजे, बिल बसर, अखि खे छिंभे ऐं वरी खुलिजे त ॻाल्हि ईअं थी वेंदी।
वलक़द अहलकना अश्याकुम, बेशक असां तव्हां जहिड़ा अॻु में अशिया, शिया इन मज़ा निकिरे थो, अशियाकुम तव्हांजे ग्रुप जा, तव्हां जहिड़ा, तव्हांजी जेके काफ़र हुआ अॻियां तव्हां वांगुरु, नूह अलैहिस्सलाम जे ज़माने जा काफ़र, हूद अलैहिस्सलाम जे ज़माने जा काफ़र, सालिह अलैहिस्सलाम जे ज़माने जा काफ़र, फिरौन ऐं संदसि ॿिया काफ़र जेके आहे उहे अशियाकुम तव्हांजे ग्रुप जा, यानी उहे बि अहिड़ा आहिनि जहिड़ा तव्हीं आहियो, तव्हीं बि अहिड़ा आहियो जे उहे जहिड़ा उहे हुआ। उनखे बि असां हलाकु कयोसीं ऐं तव्हांखे बि असीं ईअं हलाकु कंदासीं जेकॾहिं ईमान न ईंदो। वलक़द अहलकना अश्याकुम फहल मिन मुद्दकिर, पोइ आहे को जो नसीहत वठे, इहो नसीहत हिते यसनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, हुन अॻु में चयऊं हिते फहल मिन मुद्दकिर, पोइ आहे को जेको नसीहत वठे। वकुल्लु शैइन फ़अलूहु फ़ी ज़ुबुर, ऐं सभु शयूं जेके बि आहिनि से असां किताब में लिखी छॾियूं आहिनि। माना त ज़ुबुर, हाणे इन हिते जेको ज़ुबुर आहे सो लोह महफ़ूज़, माना उते असां वॾो जेको कंप्यूटर असांजो आहे उहो पंहिंजे आसमान ते सिदरतुल मुंतहा खां मथे, उन में असां सॼो लिखी छॾियो आहे, सॼी ॻाल्हि उहा मौजूदु आहे। ज़ुबुर, ज़ुबुर जी माना लिखत, लिखत माना जो कंप्यूटर आहे अलाह जो। ऐं ज़बूर जेको दाऊद अलैहिस्सलाम जो या सुलेमान अलैहिस्सलाम जा उन में नग़मा, ज़ुबुर माना लिखतूं। वकुल्लु शैइन फ़अलूहु फ़ी ज़ुबुर, काग़ज़नि ते जेके लिखनि था या मतिलबु कंहिं बि कहिड़े नमूने सां। वकुल्लु सग़ीरिन व कबीरिन मुस्ततर, ऐं जेके बि नंढा गुनाह, वॾा गुनाह, नंढा सवाब, वॾा सवाब सभु असीं लिखूं था चङी तरह। यानी को बि वमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा, का बि जेका चङाई तव्हां कंदव, सुठी भलाई, त उहा बि तव्हांजी लिखिजी मिलंदी तव्हांखे उते आख़िरत में जी, उनजो हिसाबु, उनजी जज़ा, उनजी सज़ा। बुछाई कंदव त उनजी तव्हांखे सज़ा मिलंदी जेका बि। वकुल्लु सग़ीरिन व कबीरिन मुस्ततर, उहो बि लिखियलु आहे मस्तूर। इन हाणे अचे थी मुतक़ीन जी ॻाल्हि, ॿ आयतूं आहिनि आख़िरी सॼी सूरत मंझि मुतक़ीन जे मुतलक़ी। इन्नल मुतक़ीन फ़ी जन्नातिन व नहर, बेशक जेके मुतक़ी आहिनि, परहेज़गार आहिनि, उहे जन्नतुनि में हूंदा ऐं नहर में वहंदड़ वाहिनि में। फ़ी मक़अद सिदक़िन, वेहण जी जाइ जेका मक़अद, मक़अद वेहण जी जाइ, रहण जी जाइ, वेहण माना रहण, यानी फ़ारसी में पुछंदा आहिनि किथे वेठो आहीं, पाण पुछंदा आहियूं किथे वेठो आहियां, अला फलाणे ॻोठ में फलाणे शहर में वेठो आहियां। वेठो आहियां माना रहां थो उते, सुकून मुंहिंजो उते अख़्तियार। फ़ारसी में चवंदा कुझा निशस्तई, निशस्तई माना वेठो किथे आहीं, वेठे जी माना ॿई आहिनि, वेठो माना वेठो आहियां हींअर चौक कोच ते जेका आहे कुर्सी अलाए छा भई आहे उन ते वेठो आहियां, पर रहां थो माना हिते सुकूनत अख़्तियार कयो वेठो आहियां, इन जी माना त मक़अद सिदक़िन, सिदक़ वारे मक़अद में, यानी रहायशी जाइ जेका जन्नत जी जेका जाइ आहे अलाह सुब्हानहु ताला जे साम्हूं, यानी मक़अद सिदक़िन इंद मलीकिन मुक़्तदिर, मलीकिन मुक़्तदिर जेका अलाह ताला जी बादशाह जेको आहे मुक़्तदिर, इक़्तिदार वारो, जेको वॾी कुदरत वारो, ताक़त वारो, सघारो, उन जे बादशाहत में रहणो आहे उते पंहिंजे मलीक सिदक़िन, ख़ुलूस सां, सिदक़ सां, इंसाफ़ सां। हाणे हिते ॼण इहा सूरत ख़तमु थी। हाणे हासिल मक़सदु सॼी सूरत जो हुयो त हीअ सूरत क़मर आहे, जंहिंमें शक्ल क़मर जी ॻाल्हि आहे, ऐं हिन में जेके मुख़्तलिफ़ अज़ाब गुज़िरियल क़ौमुनि ते आया उन्हनि जो बयानु आहे। हिन में 5 क़ौमुनि जो बयानु अॻियूं जेके गुज़री वियूं, ऐं हीअ जेका क़ौम आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ौम, मलीकिन सिदक़िन इंद मलीकिन फ़ी मक़अद सिदक़िन इंद मलीकिन मुक़्तदिर, इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नहर फ़ी मक़अद सिदक़िन इंद मलीकिन मुक़्तदिर। हाणे इन खां पोइ जेका सूरत रहमान ईंदी उन सां हिन जो लाॻापो उहो आहे त उहो जेको मलीकिन मुक़्तदिर आहे उहो रहमान आहे, अलाह ताला बाज़ारो आहे काफ़रनि ते, मोमिननि ते, सभिनी ते।
पर मोमिननि सां वरी उहे जेको कंदो उन जूं आख़िर में जेके ॻाल्हियूं आहिनि सूरत 45 खां वठी आख़िर 78 ताईं इहे सभई पोइ उन जन्नत जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं आख़िर में सूरत जे ऐं शुरू में दुनियादारी जूं जेके नियामतूं अलाह ताला ॾिए थो सूरत रहमान में उन्हनि जो ज़िक्र आहे ऐं विच में जेको दोज़ख में ॾांहुं वञण जूं जेके तकलीफ़ूं उते आहिनि उन्हनि जो ज़िक्र वियो पोइ उन में फबे आई आला आहे रब खुमा तो क़ज़बान 31 दफ़ा जीअं अर्ज़ु कयोसीं त पंहिंजो 8 दफ़ा दुनिया जे नेमतुनि जी ॻाल्हि 7 दफ़ा जहन्नम जे अबवाब जे में पहुचण जी ॻाल्हि ऐं 8 दफ़ा ऐं वरी 8 दफ़ा यानी 16 दफ़ा जन्नतुनि जी ॻाल्हि जेका सो फबे आई आला आहे रब खुमा तो क़ज़बान जो तकरार अहिड़े नमूने सां थिए थो हाणे हिते असां अल्हम्दुलिल्लाह हिते पूरी सूरती क़मर अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।